ओधर ते हाफ पियूं मुछा था सीटे भी हूं टोपी ता ओ टोपी ता कोन हलो गानो चवा तो टोपी ता पेज निराड़ रखूं हल चिड़ियो असां ता बटे इहे शौक़ रखूं असां ता ओधर ते हाफ पियूं तू भी सुनियो मां भी सुनियो यारी कीअं पोइ हले बिन हाफन जो बिल केरु भरे अदा केरु भरे सदा ॻाल्हि ॿुध अॼु गैरत करे अॼु चाहे तूं पीआए मूंखे सणभो लॻे थो अॼु मांखे वरी तूं लॻे थो मां ये छा कपिड़ा ईअं पता न हो जीअं पा कोन या छा कपिड़ा खीसा खाली यकीन करे टोपी ड्रामा वञी ॿियनि सां गॾु तुंहिंजी मुछनि जो मुंहुं हिकिड़ो मुल्तान वञे थो ॿियो कराची उस्ताद अड़े मां चऊं ईअं स्टेट करे घुमां जीअं माण्हू सॾु करे हाफ पीआइनि पर कंहिं लिफ्ट ई न ॾिनी आहे अॼु तो वटि पैसो न आहे त पोइ कंहिं वटि बि न आहे दरिया बि अॼु जबे थो जबे खड़को अचे पियो घर ताईं यकीन करे जहिड़ी तुंहिंजी हालत आहे तहिड़ी मुंहिंजी हालत आहे को प्लान सोच त हाफ चांहि कीअं पियूं पोइ पाव तेल हणी मुछनि करे तो ख़ुदा ई मार पोइ 20 रुपया बि खीसे में कान थी अरे सुञाई त सीट त हुजे न बाक़ी जा पाठा मेड़ी को था जा पोइ हाणे का ट्रेंड कढूं यार मरी वियासीं ईअं त कीअं कयूं अरे हीअं कर ॿुधाए हाणे तूं वञो हीअ साइड हीअं हेॾे काॾे वञा हीअं जंगल मोड़ रियाज़ चौक ईअं फिरी परियों बाईपास वठी अचो हल ठीकु आहे मां वरी हीअ साइड वठां थो हीअं पुराणी नादरा ऑफिस खां फिरंदो सम्झी जिथे बि को मूंखे हाफ पीअण वारो ग्राहक मिली वियो न ठक तोॾे फ़ोन कंदो बाबा अच मां बि चांहि पीती आहे तोखे बि पीआयां ऐं तोसां जिथे को मिले मिली सचाई सां ॻाल्हि ख़ुदा जो कसम आहे दम वारी कई थी उस्ताद पर आहे माण्हुनि में ईमान न आहे रहियो पोइ बि अलाह मालिक आहे हाफड़ो पीआईंदो को न को सखी हूंदो उस्ताद 20 रुपया हाफ थी विया माण्हुनि जा बि हावा सड़नि था बेरोज़गारी बि वधी वई आहे पर ॾिसूं था ट्रेंड भलो सोचियो थी यार कंहिंजे वेठे वञी मथां किरियासीं त केरु न कंदो हाणे जिथे बि तोखे को हाफ पीआए न निकिरी छॾो मां ॾे फ़ोन कर पैकेज नथी मां एडवांस वठी मिस कॉल या कॉल कंदोमांइ साईं तूं एडवांस वठ न पोइ वरी मां बैलेंस कराए ॾींदुमि हा बसि पाण अलाह यादि करे निकिरूं टाइम ज़ाया न करे मां हीअं वञा थो हा तूं ईअं ई वापसि वञ हा या तूं हीअं वञ त मां हीअं जाइ जेको तोखे साझो लॻे कमु हेॾी हैराजी घणी आहे बाईपास ताईं हेॾे माण्हू कोन को मिलंदो मां हेॾे वञाए थो हा तूं हिन नंढे टुकरे मन तूं थुलो मुड़दा थकी पवंदे ॾिस जाइ को संगत वारो काथे वेठो आहे त उते छा मां त हाणे अदब बि हाणे सिखियो आहे माण्हुनि सां पहिरें पई मिलां थो उस्ताद तोखे मां बुख मारींदुमि अलाह वधाई दुआ कर ठीकु आहे बसि अदा दुआ कयो मन काथे को हाफ लॻी वञे ईअं होटलनि ते ॻोल्हियूं था मन को यार दोस्त मिले छड़ो ईअं सॾु करे ओ वाह छा हालात ईअं चांहि पियूं को दुआ कयो मां हीअं वञा थो हा वञ 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 यो बढ़िया या गुनाह से मां जो रात के 100 रुपए 150 वो जो बंद हो जे मां तो के पीरी गाल वो फनी मां जा तो मता एड़ा अमल आए ने देखे बातें क्या मजदूर के जी है मजदूर सिजू जी ने 50
चाय जी कॾहिं छा दादा ख़ुशि आहियो जवाब बि कोन ॾींदा लॻे थो वॾेरो गिदरनि मां टुटल आहे अस्सलाम वालेकुम बोता ख़ुशि आहियां ॿियो ख़ैरात बि सही आहे बस यार हिनो अचां पियो गाॾी ख़राब थी पई काथे पर ड्राइवर खे चयुमि त परे वञी गाॾी ठाराए जेतिरे ताईं जी जी मां टुकड़ो मां अॻिते लकड़ा होटल ते विया आहियां थो फोन करे स्कूटर का बस यार न पंहिंजी गाॾी बस गाॾी बि ख़राब थी पई ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियां बस दिलि घुरियो मां अॻे होॾे विया पियो संगत चए पियो सतायो मां ॼण बोतार सां वेठो मां जो दोस्त सां गॾु यार अला मुंहिंजो बि तो में कमु हुयो मां बि ॾाढो थो परेशान आहियां मिले ई नथो सिजाद अलाए काथे आहे बाबा हाणे हाणे तूं लभे ई नथो अलाए काथे आहे फोन करे या बोतार में नंबर तो खुलियल हुयो यार फोन नंबर नेटवर्क हलनी नथा ख़बर थी वरी कीअं यादि कयो असांखे बस दिलि घुरियो हाल हाल करणो हुयो तो हुकुम कर ड्यूटी ॾियूं तुंहिंजी असां मसाला आंदो सिधो थी गर्मी पाणी पाणी पींदे थधो हा पाणी मिठो हा पीजे त थोरो मां फिको न पींदो आला चाय पींदा हाफ असां गंजा बस बाबा तो पानी मौला खुश कंदी गुंजाइश न आहे सुबुह कोडी संगत एतिरी चाय पी आई आहे न एतिरे न भरल तूं हाणे चए तो सिंध जी सकाफ़त आहे महिमान नवाज़ी आहे न बिल्कुल बिल्कुल बस मौला खुश कंदी चाय तड़ कराए पानी भी थदो मौला मौला वधाईंदी फोन अचे थी का पर्सनल मां 2 मिंट बीठो ॻाल्हाए हिते ई आवां चाय चएस तूं चाय चएस हा है किस्मत भेड़ा 3-4 होटल रुलियम काथे के सिंगुली न ॾिनो हिकिड़े होटल ते हमारा बोतला पीअण पिया तकियो मान बि मां लिफ्ट ई न ॾिनो माण्हू बि सम्झी विया न त असां उधर ते हाफ पीता नाला पाण कंहिंखे पियायूं न सॼी ज़िंदगी अलाए छा थींदो यार हिकु गर्मी ॿियो पंधु कयो आहे ॾाढो हाफ जे लाइ हे मां वरी यार जो छा थियो यार सिजात जो हिनखे कंहिं वरी वाइब्रेशन ते रखियो आहे अरे सिजू हलो काथियां तू काथियां जल्दी पुॼण जी करे लकड़ा होटल ते माण्हू सड़बो आहे ईअं न मां अचां थी वञे क़ुरान जो कसम गिराक सफ़ा पेवर माण्हू आहे मां त वॾा कूड़ हयासि गाॾी ख़राब थी पई आहे तो होॾे लड़ी आयो आहियां उनखे कहिड़ी ख़बर असांजे घर में गॾो ई न आहे हा बस अचां तो मां लकड़ा ते बस हीअं पुगो मां भई थो अचां मां हा बस हिते विया ॿ टे थोरो मजलिस करे जीअं मां मथां देरि थी वञे ओके ठीकु आहे अला ख़ैर कंदो पोइ मां त शाम में मिलंदुमि आयो अला ॿुधी भेण लकड़ा ते हमरा वेठो आहे हाफ पीअं थो ए दोस्त जो कोई चए पियो टाइम ॾे अच्छा हा वरी असां मसरूफ़ माण्हू सॼो ॾींहुं संगत जूं काला कमकार बाबा वधी आहिनि कम खान हले तो तू राब्ते में ना आहे अल्लाह असांजा लख एहसान रब थोरा करे जॾहिं यका ॾिठी ग़रीब हुयासीं मालिक जूं महिरबानियूं पर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वेठो मुंहिंजो मोतबर दोस्त अची वियो फ़कीर छा हाल आहे भाउ साईं वियो काथे आहे सजा मां यकी ॻोल्हियां पियो तोखे यार मिले ई नथो यार ॾिसे तो पाण मसरूफ़ात वधी वई आहे तुंहिंजी बि फोन आई सुबुह मां निंड पियो न खणी सघियुमि तुंहिंजी काल अदो केरु आहे अदो हे साईं मुंहिंजो महबूब दोस्त मोतबर माण्हू हे पाण सर्विस त जेके गाॾियुनि जी वाह वाह न माण्हू ई मोतबर लॻे थो उस्ताद ग्रेट माण्हू बाबा उस्ताद ॿियो ख़ैर आहे बाबा ख़ुशि आहियो मज़े में ख़ैर कहिड़ी त मज़े में हा हे दोस्त मुंहिंजो फ़कीर मोहम्मद खीरो सिंध टीवी जो कशिश केटीअन जो मनल एक्टर मुंहिंजो महबूब दोस्त आहे न मिले हे चएसि मिठड़ा बस असां देरि थिए थी चांहि जो ख़ैर आहे बसि चांहि मां कीअं चांहि हाणे आयो हाणे हीअं हाणे गिला कराईंदी आहे मुंहिंजे यार तूं छा चए थो माना मुंहिंजा यार थकल बसि पोइ हाणे संगत में मजबूर करे थो त पोइ हिकिड़ो हाफ चएसि मुंहिंजे लाइ बि तूं पीती आहे न गॾु चएसि हलो ॿ टे आप मिठड़ा आप त खणी आ टे स्पेशल दूध पती बाबा सही ॿियो ख़ैर आहे फुल पींदी आहे उस्ताद अदा खणी आ रहियो सुठा मिठा टे आप टे हा चांहि आई थी वाह घणी पीती आहे यार चांहि यकीन करे पियो
पियो बाबा असां जी पियो यार न न पियूंसि था बस हाणे तो घुराई आ संगत के केर ना कंदो बस चांहि दी उस्ताद हितां जी वॾी मशहूर लकड़ा होटल जी मोला कुझु वाह जो चांहि में ज़ाइको आहे चांहि सॼो ॾींहुं पीती आ सॼो ॾींहुं पीती आ पर हेड़ी चांहि काथे न पीती थी बाबा हे ठुल जी लकड़ा साईं मोतबर माण्हू आ बाबा सुबुह को वठी 13-14 चांहियूं पीतियूं आहिनि चांहि आहे आहे न तो पर हिन चांहि अॼु कमाल करे छॾियो साईं चांहि वाह 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 चांहि या मिल्क रोज़ आ साईं हथ जो